नाज़रीन माहिर रज़ाक मसण कैनेडा के शहर पीटरबरो खां अॼु असां सिंध के हवाले से जेके तमामु वॾो सिंध में हिकिड़ो अहम इशू हली रहियो आहे जेको न्याणियुनि सां ज़ुल्म ज़्यादती जा जेके दास्तान सिंध में हूअं त जेके तमामु अनेक दास्तान असांखे ॿुधण में ईंदा आहिनि ऐं तमामु घणा जेके दास्तान असांखे ॿुधण ईंदा आहिनि पर दरगाहुनि जे अंदरि हवेलियुनि जे अंदरि इन तरह जा जेके वाक़िअनि जो हुजणु जेको आहे उहो यकीनन जेको सिंध सां तमामु वॾी हिकिड़ी ज़ुल्म ज़्यादती जो हिकिड़ो नओं दास्तान आहे। अहिड़नि दास्ताननि जे लाइ असां ख़ासि तौर ते जेके इंटरनेशनल कम्युनिटी जा जेके माण्हू आहियूं ऐं जेके सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे इन्हनि दरगाहुनि खां इन तरह जूं उमेदूं जेके कोन रखनि पिया त दरगाहुनि जे अंदरि जेको आहे इन तरह जा वाक़िया के थींदा। असां पाण ॻाल्हायूं पिया ख़ासि तौर ते जेको सिंध जे अंदरि हिकिड़ो तमामु दिलि ॾुखोईंदड़ जेको रूह खे झंझोड़ींदड़ जेको वाक़ियो फातिमा फरड़ो जो जेको पेश आयो आहे उन जे हवाले सां सिंध सरापा एहतजाज रही ऐं तव्हां ऐं असां जेके आहिनि सरापा एहतजाज रहियासीं पर गॾोगॾु जेको आहे सिंध इहा शइ पुछे पई उन्हनि गादी नशीननि खां बि सजादा नशीननि खां बि त छा अव्हां जे हवेलियुनि में इन तरह जा जेके रेप केस थियण ऐं गॾोगॾु न्याणियुनि खे जेको आहे सो मारे छॾणु इहो किथां जो कानून आहे। इहे सभिनी सवालनि जा जेके जवाब आहिनि असां ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त आख़िर इन तरह जा जेके वाक़िया आहिनि उहे छो था पेश अचनि ऐं केतिरियूं अहिड़ियूं फातिमाऊं जेके आहिनि उहे इन्हनि हवेलियुनि जे अंदरि इन तरह जी दरंदगी जो जेके निशानो बणिजी चुकियूं आहिनि। यकीनन इन सभिनी सवालनि जा जेके जवाब आहिनि असां कोशिशि कंदासीं त सिंध जूं जेके दरगाहूं आहिनि ख़ासि तौर ते जेके असां सिंध जूं वॾियूं दरगाहूं आहिनि जंहिंमें सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह हुजे या भिटाई सरकार जी जेका दरगाह हुजे उन्हनि जे सजादा नशीननि सां जेको आहे अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त सभ खां पहिरीं अचो त सचल सरमस्त जे गादी नशीन ऐं ख़ासि तौर ते सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक सोयम जेको आहे असां वटि मौजूदु आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो हिन सॼे केस जे बारे में छा चवणु आहे ऐं हू जेके आहिनि इन्हनि सवालनि जा जवाब जेके आहिनि उहे कीअं था ॾियनि। अचो त तव्हांखे मां पीर साईं सां ॻाल्हायां ऐं गॾोगॾु हिन सॼे वाक़िए ते जेको आहे सो उन्हनि जी केतिरी गहरी नज़र आहे अचो त उन्हनि खां पुछूं। सभ खां पहिरीं थैंक यू सो मच साईं सिंध टीवी खे टाइम ॾियण जे लाइ। अवां हिते कैनेडा में रहो पिया ऐं गॾोगॾु जेको आहे सो हिकिड़ी तमामु वॾी सिंध जी जेका गादी आहे जंहिंखे अव्हां प्रेज़ेंट कयो पिया। सचल साईं रहमतुल्लाह अलैह कंहिं तारुफ़ जा मुहताज न आहिनि। सिंध ऐं सिंध वासी तमामु घणो उन खां जेको आहे असांजी जेका सिंध आहे उन्हनि ते फ़ख्रु करे थी। अवां हुन दरगाह खे प्रेज़ेंट कयो पिया एज़ अ सजादा नशीन सिंध जे अंदरि सिंध जे हवेलियुनि मां हींअर फातिमा फरड़ो जो जेको केस आहे उहो तमामु वॾो जेको आहे सो अहम इशू आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ। उनजी जेका मेन वजह आहे उहा इहा आहे त सिंध जा माण्हू जेके आहिनि दरगाहुनि वटि आख़िरी जेका हुननि जी उमेद आहे उहा दरगाह आहे उहा सूफ़ीज़म जी दरगाहूं हूंदियूं आहिनि जितां वञी हू पंहिंजो फैज़ हासिल कंदा आहिनि या उते पंहिंजो सुकून माणींदा आहिनि। अहिड़ियुनि दरगाहुनि ते अॼुकल्ह जेको आहे दरगाहुनि जे हवेलियुनि मां जेको आहे लाशुनि जो मिलणु ख़ासि तौर ते हीउ जेको फातिमा फरड़ो जो जेको केस आहे इन सॼे केस खे अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं तव्हां छा था सम्झो त हीउ केतिरो गैर शरई गैर अख़लाक़ी ऐं केतिरो हीउ जेको आहे सो कुधो अमल हुयो जो अॼु ताईं उन जे लाइ सिंध जेको आहे सरापा एहतजाज आहे ऐं अव्हां बि जेको आहे सो हिकु हवेली खे प्रेज़ेंट कयो था। अव्हां बि हिकु हवेली जा मालिक आहियो हिकु दरगाह जा सजादा नशीन आहियो। इन सॼे अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? Bismillahirrahmanirrahim. Thank you so much for having me. And जेके बि असांजा बुज़ुर्ग भाइर भेनरूं ऐं माइरूं असांखे ॾिसनि था उन्हनि सभिनि खे हक़ मौजूदु। कमिंग टू फातिमा फरड़ो केस जेको असांजो हिन महिल सिंध में मोस्टली हाईलाइटेड ऐं इंटरनेशनली हाईलाइटेड केस आहे ऐं हिन में जे सभु न्याणियुनि वारा आहिनि जंहिंखे इन अल्लाह ताला इन नेमत सां नवाज़ियो आहे त ऑफकोर्स हुनखे इन तकलीफ़ जी जॾहिं पंहिंजी न्याणी खे ॾिसंदा हुआ त हुनजो उहो अहसासु हूंदो त हुन न्याणी सां छा तकलीफ़ूं गुज़रियूं। एंड जिते ताईं हवेलियुनि जी दरगाहुनि जी ॻाल्हि कजे थी त हीउ शायदि दरगाहुनि में पहिरियों इंसिडेंट हूंदो त जेको हाईलाइट थियो पर मूंखे नथो लॻे त इहो ई सिर्फ़ु हिकिड़ो थी सघे थो। इलाही सारियूं दरगाहुनि ते इहा शइ हाईलाइट न थी हुजे अञा ताईं उते कोई अहिड़ो केस अञा ताईं मीडिया जे साम्हूं न आयो हुजे बट तव्हांजे दिलि खां मां पाण थो पुछां त तव्हांखे लॻे थो त इहो पहिरियों केस हूंदो जेको हाईलाइट थियो आहे त हुन सिर्फ़ु इहा पहिरीं फातिमा फरड़ो आहे। ऑफकोर्स अहिड़ा वाक़िया हिस्ट्री में इलाही थिया हूंदा ऐं
हुनखे घणो हाईलाइटेड इन करे कयो वियो आहे छो जो ही दरगाह ते थियो फर्स्ट टाइम। न त इहो यूजुअली तव्हां ॿुधंदा त मौलवी ऐं मदरसनि में इहे कॉमन प्रैक्टिसिस आहिनि। त ऑफकोर्स इनखे मज़म्मत कजे थी ऐं शरीयत जे हिसाब सां हिकिड़े गद्दी नशीन जो जेकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि सिर्फ़ु फातिमा फरडो खां अलावा बि ओवरऑल फीमेल डिसाइपल्स जेके मुरीदैन आहिनि उन्हनि खे जेको आहे ज़रूरी न आहे कंहिंखे हर कंहिंखे इहो मसइलो हुजे त कोई जिन तावीज़ धागनि वारो। के मूं वटि जेके कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि त कोई को भाउ जेको आहे उहो भेण खे पंहिंजो हक़ नथो ॾे, को पीउ जेको आहे पंहिंजी भेण जी ज़बरदस्ती शादी कराइण थो चाहे हिकु अहिड़े माण्हू सां जिते हू नथी करणु चाहे। शी वॉन्ट्स टू गेट मैरिड टू समवन हू इज़ मोर एजुकेटेड। त अहिड़े क़िस्म जी कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि त हुननि में हिकिड़े सजादा नशीन जी रिस्पॉन्सिबिलिटी इहा आहे त दे शुड नॉट मीट, हुननि खे पर्दे जे पोयां मिलण जे बजाय साम्हूं ट्रांसपेरेंट हुजे उहा शइ इन पब्लिक करणी आहे जीअं हिकिड़े आम हर फ़क़ीर सां करणी आहे। ॾिसो जेको तव्हां ॿुधायो पिया त ही त हिकिड़ा मसइला आहिनि जेके तव्हांजे साम्हूं अचनि था ऐं तव्हां हुननि खे हल कयो था। पर कंहिं हिकिड़ी हवेलीअ में ॿार जो लाश मिलणु ऐं जेको आहे सो उनखे नौकरियाणी करे रखणु, डिसाइपलशिप जेकी ॻाल्हि आहे उहो त हिकिड़ो दरगाह जो निज़ाम आहे त तव्हां हुननि खे डिसाइपल कयो पिया उन्हनि माण्हुनि खे जेके सूफ़ीज़म ते बिलीव कनि था या उन दरगाह ते बिलीव कनि था। पर हिकिड़ो त जेको सभ खां वॾो अहम मसइलो आहे हिकिड़ो ॿारु, नंढी न्याणी ऐं गॾो गॾु जेको आहे सो चाइल्ड लेबर जो जेको आहे सो सभ खां वधीक पाकिस्तान में तव्हां ॾिठो आहे त कानून तमामु जेको आहे सो सख़्तु ठहियलु आहे। उन ॿार खे तव्हां जेको आहे सो घर में रखो था जेको तव्हां ला जी हिकिड़ी जेका आहे उहो भञ कड़ी कयो था। पर गॾो गॾु वरी जॾहिं उन ॿार सां इन तरह जो वाक़ियो बि थिए थो त हुनखे प्रॉपर तरीक़े सां ट्रीटमेंट नथी ॾिनी वञे, उनजो जेको आहे सो बाक़ाइदा तड़पंदे जेको आहे सो उहो लाश जेको आहे सो उते उन्हनि जे ड्राइंग रूमनि मां मिले थो। त इहो हिकिड़ो ॼणो तमामु हिकिड़ो मतिलबु ॾुखियो हिकिड़ो अमल आहे। सो सिर्फ़ु इहा न, इन दरगाह ते इन खां पहिरीं बि जेको तव्हांखे जेकॾहिं कुझु यादि हुजे त हिकिड़ी कमर शदात कोट जी जेका सा छोकिरी हुई जिन पीउ माउ हिते आया पोइ उतां जेको आहे सो ग़ाइब थी हुई, का ख़बर न पई। ऐं अहिड़े नमूने सां अहिड़ा कई वाक़िया जेके आहिनि उतां जेको आहे सो इन ख़ासि तौर दरगाह तां जेके जनम वरिता आहिनि। त ही त हाणे उहो वाक़ियो आहे जेको अचानक साम्हूं अची वियो। ॿियो CCTV कैमराउनि जो हुजणु, त तव्हां छा था सम्झो, आया इहा का प्री प्लानिंग आहे या तव्हां सम्झो था त ही जेको आहे सो वाकई हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे? हाणे हू त जेको हुनजा इलाही वॾी ज़्यादती आहे। जीअं अवां मूंखां पहिरियों बि जाइ ते सवाल पुछो त ही जेकी बि प्रैक्टिस थी आहे, मां तव्हांखे इन में रज़ाक साहब हिकिड़ी शइ मां तव्हांखे वरी बि ऐड कंदो त ही अगरि तव्हां चओ था हिन दरबार सां रिलेटेड ही ॿ वाक़िया आहिनि त मां वरी बि चवंदुसि त थी सघे थो त ॿियूं बि दरगाह अहिड़ियूं आहिनि जिथे इहे प्रैक्टिसिस अञा बि थियनि थियूं ऐं उहे अञा ताईं हाईलाइट न थी सघियूं। ज़रूरी न आहे त सिर्फ़ु हिकिड़ी ई असां हुनखे वी हैव टू स्पीक इन जनरल। फातिमा फरडो जेकी कुर्बानी ॾेई वई त हुनमें अलाए फातिमा फरडो जेकी कुर्बानी ॾेई वई त हुनमें अलाए ॿियूं केतिरियूं फातिमा फरडो आहिनि जंहिंजी जेको आहे भलाई थियणी आहे ऐं जंहिंखे फातिमा फरडो थियण खां बचणो आहे। इन में त सिंध जे अवाम खे अखि खोलणु घुरिजे त छा चाइल्ड लेबर या कंहिं नंढे ॿार खे पंहिंजे मासूम जेको हिकिड़ो ॿार हूंदो आहे जेको शाम जो तव्हां घर ईंदा आहियो उहो तव्हां वटि बाबा मां करे भॼंदो अचे, तव्हां हुनखे कंहिं ॿिए जे घर में इज़ इट रीज़नेबल, इज़ इट एथिकल, या तव्हांखे पंहिंजा एथिक्स ऐं पंहिंजी मूंखे सम्झ नथो अचे त हाउ कुड अ पेरेंट लीव सच अ चाइल्ड टू समवन एल्सेस हाउस। तव्हां पंहिंजे ॿारनि खे हिते जेको हिकिड़ो मसइलो अचे थो वॾो, उहो इहो थो अचे त सिंध जो जेको अवाम आहे या ख़ासि तौर इन तरह जा जेके पेरेंट्स आहिनि, तव्हांजो 100% ॻाल्हि ठीकु आहे त मतिलबु न छॾणु घुरिजे, पर असांखे जेको लॻे थो त किथे असांजा जेके सिंध जा माण्हू आहिनि जेके अक़ीदे जे बुनियाद जे मज़हबी अक़ीदे जे बुनियाद ते पंहिंजे मुर्शिदनि जे घर जेकॾहिं का पंहिंजी नौकरियाणी जे तौर ते, हालांकि टोटल मां हिन जे अगेंस्ट में आहियां, मां वरी बि चवां थो मां हिन जे अगेंस्ट में आहियां,
त ख़ासि तौर ते जेको आहे सो हुननि ॿारनि खे हुननि जे घर छॾनि था नौकर जे तौर ते, या वरी नौकरियाणियूं करे जेको आहे सो हुननि खे रखनि था। जज़ाक साहब, सॉरी टू कट यू ऑफ, पर ॿार नौकर कीअं थो थी सघे? उहा ई ॻाल्हि आहे न साईं। ही जेको हिन में जेका ॻाल्हि आहे फातिमा जी, जेका हुननि जे घर खां जेका उहा स्टेटमेंट बि जारी थी आहे, त ही जेको आहे सो साईं जे ॿारनि खे खेॾाईंदी हुई। ही नंढड़ी जेका आहे हुन जे साईं जे ॿारनि खे खेॾाईंदी हुई, हुन सां गॾु हूंदी हुई ऐं हुननि खे घर में ही जेको आहे सो रखंदा हुया। त अहिड़ी नंढड़ीअ खे नौकरियाणी घर में रखी करे हिकिड़ो त इहा वॾी हिकिड़ी जेका ज़्यादती आहे। ॿियो, जेकॾहिं असां थोरो शरीयत वारे पासे ते अचूं या अक़ीदत वारे पासे ते अचूं, छा अक़ीदो इन तरह जी इजाज़त ॾिए थो त जेकॾहिं यस, त भई तव्हां जेकॾहिं को माण्हू तव्हांजे घर छॾिजे थो, मसलन तव्हांजी दरगाह ते को माण्हू अहिड़ो को पेरेंट्स आहे जेको चवनि था त बाबा साईं जी वञी ॿारनि जी ख़िदमत कयो, लेट सपोज कि उहो हिकिड़ो ॾाढे सुठे हुन में अक़ीदे में जेको आहे सो जेकॾहिं छॾे थो ऐं पोइ इन तरह जो रिज़ल्ट मिले न, वो त या त वो अनपढ़ माण्हू आहिनि, यस ठीकु आहे, या हुननि खे पंहिंजे ॿारनि सां प्यार न आहे, त ही अहिड़ो कहिड़ो मुर्शिदनि खां त सुकून मिलंदो आहे, तकलीफ़ थोरी मिलंदी आहे। दैट्स इज वाई पहिरें मां तव्हांखे क्लियर कयो वञे त पीर जी डेफिनेशन छा आहे। मुंहिंजे नाले में पीर आहे, मां हिकिड़ी फ़क़ीरी गादी सरकार। पीर जो मतिलबु कोई बॉस या किंग या लीडर त न आहे। पीर जो मतिलबु आहे टीचर, लीडर इन अ सेंस हू इज गोना हेल्प यू व्हेन यू नीड इट। तव्हांखे हुन तकलीफ़ुनि जेके मरहम, जेके तव्हांजी तकलीफ़ूं ऐं ज़ख़्म आहिनि, उन्हनि जो मरहम जेको आहे उनखे चइबो आहे पीर। उहो त न जेको ज़ख़्म ॾे। सो वरी बि इन ॻाल्हि ते हर जाइ ते, हर किथे न किथे कोई न कोई इन खां वधीक तकलीफ़ ते प्रैक्टिसिस हलनि थियूं, जंहिंजे लाइ इलाही ॾुख थींदो आहे। इहे सभु रोज़ कोई न कोई नयो वाक़ियो थो अचे। हुन में सिंध जे माण्हुनि खे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे अवेयर थियण जी ज़रूरत आहे त छा ही एथिकली सही आहे जेकी प्रैक्टिस थिए थी। सिर्फ़ इहो त छा, हे त ऑफकोर्स ही ग़लति आहे। ही त माना हिकिड़ो सेंस ई नथो चए त मतिलबु जेको आहे न एथिकली न मोरली, त ही उन्हनि जे सिर्फ़ उन्हनि माण्हुनि ते न ऐं हुन जे पेरेंट्स जो बि कसूर आहे। त हाउ कुड दे लेट दिस हैपन टू देयर ओन चाइल्ड? कीअं था उहो इन शइ खे अलाउ कनि? त फिरी फिरी ॻाल्हि उहा ई थी अची वञे त माण्हू असांजा मासूम आहिनि ऐं हुननि खे इन्हनि शयुनि जी सम्झ नथी अचे। उनजी मासूमियत जो जवाब जेको पंहिंजो फ़ाइदो आहे, पोइ इन तरह जा जेके माण्हू आहिनि उहो भरपूर फ़ाइदो वठंदा। ॿी हिकिड़ी शइ आहे त हींअर इन्वेस्टिगेशन जा जेके मरहला हलनि था पिया, त तव्हां छा सम्झो था त हीअ जेका इन्वेस्टिगेशन थींदी, हीअ जेका सॼी जांच हले थी पई, इन में तव्हां शफ़ाफ़ियत केतिरी था ॾिसो? त वाकई छा डॉक्टरनि खे बि हिते हिकिड़ो दफ़ो ख़रीद कयो वेंदो, मालिकनि खे बि ख़रीद कयो वेंदो? छो जो माज़ी में असां कई अहिड़ा केस ॾिठा आहिनि जंहिंसां जेको आहे सो उन्हनि जो वॾे माण्हू जो ख़ासि तौर ते जेकॾहिं को सरमाएदार आहे, पैसे वारो आहे, कंहिं वॾी गादी वारो आहे, त उहो डॉक्टर बि ख़रीद करे थो, त उहे लेबोरेटरियुनि जूं जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे चेंज थी वञनि थियूं। त तव्हां छा था सम्झो त हिन ख़ासि तौर ते केस में हुननि जे वालिदनि खे इंसाफ़ मिलंदो? उमेद त इहा ई आहे। ऐं जेको आहे इन्वेस्टिगेशन जे हिसाब सां आई थिंक सो ही एतिरो हाईलाइटिंग केस आहे। इन्वेस्टिगेशन बिल्कुलु सही पे हले, पर पुलिस जी कारकर्दगी सॉरी टू से जेको आहे हू जेको आहे इलाही नॉन सेटिस्फाइंग आहे। इवन तव्हां इहा बि शइ ॿुधी हूंदी त फातिमा फरोड जा जेके पेरेंट्स आहिनि हू बि कंहिंजो नालो था खणनि ऐं इन्वेस्टिगेशन जे हिसाब सां बि पुलिस नोज़ who is behind it. किथे ईअं न थिए त जीअं असांजे माज़ी में असल जेके सज़ा जा हक़दार आहिनि हू बची वञे ऐं हिकिड़े ग़लति माण्हू खे उन जी सज़ा मिली वञे। इहे हिकिड़े इलाही वॾा लफ़्ज़ आहिनि, लेकिन मुंहिंजा जेके सोर्सिस जे हिसाब सां उन जे हिसाब सां जेको आहे पुलिस हिन महिल ताईं हुननि खे सभु ख़बर आहे। ऐं पुलिस जी इहा आहे त माना दे आर आई डोंट नो व्हाई दे आर वर्किंग स्लो।
पर मेडिकल रिपोर्ट जे हिसाब सां मुंहिंजे ख्याल में ऐं जेकी ओवरऑल इन्वेस्टिगेशन है जेतिरो इहो हाईलाइटिंग केस आहे त हुन में मां बिल्कुलु सेटिस्फाइड आहियां त हिन में जेको आहे न कोई गुंजाइश न हूंदी माण्हुनि खे त दे कैन बाय इट। ऑफकोर्स पाकिस्तान में अर्शे जेको आहे थी सघे थी, लेकिन मुंहिंजे ख्याल में हिन में जेतिरियूं NGOs ऐं ह्यूमन राइट्स जी जेकी मीडिया ख़ासि तौर ते जेको पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हू मीडिया जा असांजा ऑफकोर्स हाणे हुन में कुझु ॾींहं पहिरियां बजाए जो पुलिस जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि हुननि जे कढ वञण या हुननि जी स्टोरी खे एक्सपोज करणु त कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे हिकु ॿिनि सहाफ़ियुनि में वञी असांजे सहाफ़ी भाइरनि खे साईं चैनल बंदि कराए छॾिया अथनि, डिटेन करे छॾियऊं। त जेको असल में नीडेड आहे हिन केस में गो फाइंड दैट पर्सन, उन माण्हू खे ॻोल्हियो। त इहा शइ हिकिड़ी बॉदर करे थी त समझ नथी अचे त ईअं छो थी करे पुलिस। त बसि इहो ई आहे त माना जेको सज़ा जो हक़दार आहे हुनखे सज़ा मिले ऐं ईअं न जो जेको आहे बची वञे ऐं हिकिड़े बेगुनाह खे सज़ा मिले। ॾिसो उन में त ज़ाहिर आहे उहो तेसी ताईं सज़ा जो हक़दार तेसी ताईं नथो बची सघे या तेसी ताईं नथो पकड़जी सघे जेसी ताईं जेके इन्वेस्टिगेशन जा मरहल आहिनि, ख़ासि तौर ते जेके मेडिकल हुन जा जुज़ा वरिता विया आहिनि उहे कंप्लीट प्रॉपर जेका आहे हुनजी मेडिकल रिपोर्ट अचे। मुंहिंजो त सेकेंड टाइम बि वरितो हुयो, सो आई थिंक सो देयर इज नो गुंजाइश न आहे त जेको कूड़ हुजे उहो लिखे। इहा बि हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे, पर कॾहिं कॾहिं सिंध में ईअं बि थींदो आहे या असां हमेशह इहो बि ॾिठो आहे, असां त जेका सो मेडिकल जेके रिपोर्ट्स तब्दील थींदे बि ॾिठियूं। तव्हांखे माज़ी जी बि ख़बर हूंदी त जेकॾहिं हो जेको हुन में एतिरा माण्हू इन्वॉल्व न हुया रज़ाक साहब, हिन में सॼी सिंध शायदि हिन जेका अच्छा सिंध इंटरनेशनल फोरम्स ते बि हिन में इलाही स्ट्रॉन्ग माण्हुनि जो जेको आहे इन्वॉल्वमेंट आहे ऐं हू माना कॾहिं बि हिन केस सां कोई बि हेराफेरी करे त हू पंहिंजे पाण सां थो हेराफेरी करे, पंहिंजे औलाद सां थो हेराफेरी। एग्ज़ैक्टली। सो अच्छा हिकिड़ी ॿी शइ अहम जेका आहे, तव्हां छा था सम्झो, तव्हां हींअर हिते इंटरनेशनल दुनिया में वेठा आहियो, कैनेडा में रहो पिया, तव्हां छा था सम्झो जेकॾहिं कंपेयर कजे जेकॾहिं इन तरह जो केस हिते थिए हा उनजो छा इम्पैक्ट पए हा? छा ईअं थिए हा जो हुनखे बग़ैर कंहिं हुनजे चेकअप जे या कंहिं जेकॾहिं अगरि जीअं नंढड़ी पहिरीं जेको आहे हुनजी डेथ थी आहे त हुनखे ईअं ई चुपचाप में दफ़नायो वियो, हिते वेही करे तव्हां छा था सोचो? तव्हांखे ख़बर हूंदी त मां हिते मुंहिंजो पुलिस फाउंडेशन में कोर्स बि थियल आहे एंड अगरि मां गधी नशीन न हुजां त हिते पुलिस ऑफिसर हुजां ऐं हितां जी पुलिस जो सिस्टम बि इलाही सुठो आहे। हिते मां एतिरे जॾहिं इन्वेस्टिगेशन में असां पढ़ंदा हुआसीं त हिते कहिड़ी नेचुरल डेथ थी वेंदी आहे न तॾहिं बि कॉज ऑफ नेचर, तॾहिं बि पुलिस अची हुनजी इन्वेस्टिगेट कंदी आहे, थोरो हुनखे ॾिसंदी आहे त हाउ डिड ही डाई, दे कंफर्म नेचुरल डेथ में बि। ऐं हिते त कंहिंजो तव्हां कुतो मारे छॾियो न त उहो बि ॼण तव्हांजो भाउ मारे छॾियो। ठीकु आहे, हिते तव्हां कंहिंजो अल्लाह न करे कंहिं सां तव्हां खां कोई एक्सीडेंटली कंहिंजी डेथ थी थी वञे न तॾहिं हुनजी सज़ा आहे। हुनजी फैमिली सॼी तव्हांखे माफ़ करे छॾे, गवर्नमेंट विल पनिश यू, स्टेट स्टिल पनिश यू। असां वटि त तव्हांखे सॼी ख़बर आहे ऐं मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो थियो ऐं हुते डेली जेको आहे जेके एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स थींदियूं आहिनि पुलिस में त हुन में अगरि ईअं हिते हुजे, हिते कोई कंहिं सां पुलिस ऑफिसर बदतमीज़ी कंदे पकड़िजी वञे त ही इज़ गॉन, ही हैज़ टू सर्व दैट टर्म इन द प्रिजन। हुते त ऑफकोर्स अच्छा हिकिड़ी ॿी शइ जेका आहे मां इहा शइ सोचां पियो त मूंखे जेका शइ लॻे पई त ईअं पियो लॻे त किथे ईअं न थिए जो फातिमा फड़ो जे जेको असुल जेके हुन जा कातिल आहिनि उहे सज़ा खां बची वञनि, पर हिते वेही करे तव्हां छा था सम्झो त इंटरनेशनल फोरम्स ते वेही करे उन जे लाइ बि आवाज़ उथारणु खपे, ख़ासि तौर ते जेकॾहिं को प्रॉपर इन्वेस्टिगेशन नथी थिए त तव्हां छा इन जे हक़ में आहियो त हितां जी इंटरनेशनल जेके लेबोरेटरीज़ आहिनि
उन्हनि खे इन्वॉल्व करे ऐं उन्हनि जा जेके प्रॉपर मेडिकल जेके जुज़ा आहिनि उहे हिते घुराए वञनि ऐं हिते वेही करे जेको आहे सो उन जो जेको प्रॉपर टेस्ट थिए मेडिकल जेको आहे उन्हनि जुज़नि जो, त जीअं असुल जेको माण्हुनि ते पकड़ण खे पकड़ण में आसानी थिए। ऐं ॿी अहम शइ जेका आहे, जेकर इहा शइ नथी थी सघे, इहो थिए गवर्नमेंट लेवल ते थींदो, पर जेकर नथी थी सघे त तव्हां या असां या हितां जा जेके ॿिया इंटरनेशनल ह्यूमन ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि खे हिते पंहिंजो आवाज़ बुलंद करणु खपे, ख़ासि तौर ते ॾिसो न, इहे शयूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं कोई पिक्चर क्लियर न हुजे, कंफ्यूजन हुजे, कंहिं शइ में तव्हांखे शक हुजे, अञा तव्हांखे समझ ई न अचे त छा थो थिए। त पुलिस वटि जेकी इन्वेस्टिगेशन आहे, पुलिस खे सभु ख़बर आहे त केरु हुन में इन्वॉल्व आहे असल में। ऐं सॉरी टू से, मां अगरि तव्हांखे सच ॿुधण जी आदत आहे त यू हैव टू डिसाइड, चओ था। हा, त हुनमें हुननि वटि नाला आहिनि क्लियर। हाणे कोई हिकु ॿिनि ॾींहंनि खां हुननि एफर्ट शुरू कयूं आहिनि ऐं जेकी मुंहिंजी रिपोर्ट्स आहिनि हुनमें त असद शाह जेके आहे कन्विक्टेड हुनजो त एतिरो रोल बि न आहे जेतिरो हुनजो त CCTV आहे। एंड ऑफ कोर्स जेॾी महिल अरेस्ट, हा तव्हां चओ था इन्वेस्टिगेशन थिए, हुनजा सैंपल्स ॿाहिरि वञनि, एतिरी शइ जो तॾहिं नौबत अचे न जॾहिं तव्हांखे पिक्चर क्लियर न हुजे। रज़ाक साहब, पिक्चर त क्लियर आहे, हुननि माण्हुनि खे वटि फातिमा फरोज़ जा जेके माउ पीउ आहिनि हू कंहिंजो नालो था खणनि। तव्हां मूंखे जवाबु ॾियो न, जेके केतिरा सारा इंटरव्यूज़ आहिनि हुन में कंहिंजो नालो था खणनि, त जेके माण्हू असल में इन्वॉल्व आहिनि दे शुड गेट दैट पर्सन फर्स्ट, हुनखे ॻोल्हियो। काॾे ज़मीन खाई गई, आसमान निकिरे वियो। न, उहा त तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, पर हाणे जेकॾहिं उहा CCTV जेका मिली आहे त उहा त बाद में स्टोरी, पाण जेको आहे साईं त सुतो पियो आहे, बेड ते सुतो पियो आहे। ऐं हींअर बि जेके हुनजे वालदेन जूं जेके हो हुयूं स्टेटमेंट हुयूं या जेके प्रेस कॉन्फ्रेंसिस हुयूं, त उहे पुलिस जी सॼी इन्वेस्टिगेशन में सेटिस्फाई न आहिनि ऐं एतिरे क़दर ताईं प्रेशर हुननि जे मथां हू न आहिनि इन करे जो दे आर नॉट कैचिंग द रियल पीपल। तव्हां मूंखे चओ सच ॿुधण जी तव्हां सघ आहे त दे आर नॉट कैचिंग द रियल पीपल, त पोइ इन्वेस्टिगेशन में कीअं थींदो हिकिड़ो? उहा ई ॻाल्हि अची वई न, त मुजरिम कटहरे में बीठो आहे, उहो तेसि ताईं मुजरिम न आहे जेसि ताईं सभु जेके हुनमें इन्वॉल्व आहिनि हुननि खे खणी अची दे हैव टू फाइंड आउट त छा थियो आहे, कंहिंजो केतिरो रोल आहे, उन सां कंहिं केतिरो टॉर्चर कयो आहे। सो कमिंग टू द पॉइंट, मतिलबु साईं पॉइंट ते पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ी नंढड़ी जो जेको डेथ थिए थी त उहा उनजे बेडरूम में ई थिए थी, त मतिलबु इन खां वधीक कहिड़ी ज़ाहिर जिथे जेके घर सुता पिया आहिनि, जेके घर वेठा आहिनि साईं असद शाह वारा आहिनि या उन्हनि जे जेके घर वारा आहिनि उन्हनि जे बेडरूम में सुती पई आहे। जेके ॿिया बि नाला आहिनि, आई थिंक सो दैट होम बिलोंग्स टू दैट पर्सन ऐं दे हैव टू फाइंड दैट पर्सन। ऐं उहो गवर्नमेंट ते थो वञे, असां त वधि में त उन वीचारी जो हिकिड़ो चई सघूं था त ही जेको आहे हू हुनमें जेके माण्हू पुलिस जंहिं माण्हुनि जो FIR में नालो ऐड कयो आहे, होम बिलोंग्स टू दैट पर्सन। ऐं हुननि खे जेसि ताईं मिलंदा न, हाणे ॿ ॾींहं थिया आहिनि हुननि जेको आहे दे हैव स्टार्टेड रेड्स, त जेसि ताईं हू माण्हू न मिलंदो उन्हनि खे तेसि ताईं हू काथों जेको आहे इन्वेस्टिगेशन कंप्लीट थींदी। हिकिड़ी ॿी बि हिकिड़ो सुवाल आहे त ख़ासि तौर ते जेको CCTV में असां जेको ॾिसूं था त उनजो जेको आहे हिकिड़ो मख़सूस हिसो आहे CCTV जो, त उनजी सॼी जेका DVR आहे, तव्हां सम्झो था या तव्हांजे नॉलेज में अहिड़ी का शइ आहे त इहा हुनजी जेको सॼी DVR आहे सिर्फ़ु उहो हिसो आहे जेको उनमें प्रेज़ेंट कयो थो वञे, बाक़ी जेका हुनजी सॼी DVR आहे त घर जे मालिक जी ॻाल्हि थी हले न। यस, उहा ई त चवां थो। सो DVR मिनिमम कीप्स हिकिड़ो मंथ जी, मिनिमम रिकॉर्डिंग हिकिड़े मंथ जी हूंदी आहे या 2 मंथ्स ईंदी आहे, ऐं उहा घटि में घटि स्टोरेज हुनजी पई हूंदी आहे 2 मंथ में, जॾहिं हू घटि में घटि सिस्टम में। छो जो मूं वटि त दहशतगर्दी जे करे दरगाह सचो सरमस ते DVRs आहिनि ऐं उनमें जेको आहे जेतिरो स्टोरेज हूंदो आहे उन हिसाब सां। त ॾिसो न, इहे ॻाल्हियूं सोचण जूं, त माना हू इज़ बिहाइंड इट, केरु कंहिंखे पिक्चर में लिकायो थो वञे जंहिंजे करे उहो सिर्फ़ु हिकिड़ी क्लिप आहे। आख़िरी मुंहिंजो सवाल हूंदो त
त ही अवां बि सजादा नशीन आहियो सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह जी गादीअ जा। आख़िर में तव्हां सचल साईं जी हिकिड़ी दरगाह खां कहिड़ो मैसेज सॼी सिंध खे ॾींदो, जीअं त हींअर सिंध ॾाढी जेका आहे उहा ॾुखायल आहे, ख़ासि तौर ते इन वाक़े खां पोइ। ऑफ कोर्स उन में ॾुखायल आहे ऐं हुन में सभिनि खां वधीक टारगेट असां था थियूं दरगाहुनि वारा। ऐं मां इन जो मिसाल अव्हांखे पहिरियों बि ॾेई चुको हुयुसि त दरगाहूं या उन्हनि जा सजादगान इन्हनि प्रैक्टिसिस खे न सपोर्ट कंदा आहिनि यार। मुंहिंजी बि दरगाह ते मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हां हिते छा था कयो। अच्छा, मां पंहिंजी दरगाह ते वञी वेही रहां, हुते मुंहिंजो रोज़ जा 2-3 लख रुपया कोन काॾे बि न वेहनि अगरि मां तावीज़ खपाइण शुरू थी वञा, ठीकु आहे, ऐं चर्च हलाइण शुरू थी वञा, हुते तव्हांखे नॉर्मल भिकारी न मिलंदो, गद्दी नशीन त परे जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। त सभु गद्दी नशीन अहिड़ा न हूंदा ऐं इवन जेको दस्तगीर जा मां 2-3 ॾींहं पहिरियों मां नोट पियो कयां त हुनखे इलाही ट्रोल कयो हुयो फेसबुक ते त यार मुंहिंजे बि खानदान में कोई अहिड़ो हूंदो जेको दारू पीअंदो हूंदो, अल्कोहल पीअंदो हूंदो या उहो जुआ खेॾंदो हूंदो, त हुनमें मुंहिंजो त कोई ॾोह न आहे न। त गद्दी नशीननि खे टारगेट न कयो वञे, सिंध खे बाहूं नदी जेको असां इहो चवंदासीं त हुननि बाक़ी अहिड़ी तकलीफ़ुनि ते ऐं हर को चाहींदो त इंसाफ़ थिए। ईअं हुनजी बि स्टेटमेंट अची चुकी आहे जेको आहे सूरज दस्तगीर जी, त जेको इन्वॉल्व न आहे हुन सां दरगाह जो कोई तालुक न आहे। ऐं ऑफकोर्स उन में बदनामी सभिनि जी थी थिए, असांजी बि थी थिए, ऐं सिंध खे इहो ई आहे मैसेज त असां इन सूरनि में तव्हां सां गॾु आहियूं, उहे हमेशह रहंदासीं। इहे तकलीफ़ूं सिर्फ़ु तव्हांजूं तकलीफ़ूं न आहिनि, असांजूं बि आहिनि। ऐं सिर्फ़ु इहो न आहे, इलाही कुझु घणो कुझु थो थिए सिंध में, ऐं सिर्फ़ु दरबारूं छा सारे मदरसनि में सभिनि खे दुरुस्त थियण जी ज़रूरत। जी नाज़रीन, जीअं त अव्हां असांजे सिंध जूं जेके दरगाहूं हुयूं उन्हनि जे सजादा नशीननि जी अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, यकीनन अव्हांखे इन ॻाल्हियुनि मां अंदाज़ो थियो हूंदो त ही केतिरो दिलि ॾुखो ईंदड़ ऐं अणवणंदड़ वाक़ियो हुयो। ऐं यकीनन असां इहा शइ सम्झी सघूं था त इन तरह जे वाक़ियनि सां जेको आहे तमामु हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो, तमामु ग़लति जेको आहे सो सिंध जे अंदरि मैसेज वञे थो। इन तरह जे वाक़ियनि खे रोकण जे लाइ तव्हां ऐं असांखे पाण खे उथणो पवंदो, स्टैंड वठणो पवंदो। जेसीं ताईं तव्हां ऐं असां पाण न उथंदासीं तेसीं ताईं इन तरह जा जेके अणवणंदड़ वाक़िया आहिनि उहे हमेशह ताईं पेश ईंदा। ऐं गॾोगॾु असांजी इहा कोशिशि हूंदी, सिंध टीवी जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त इन तरह जे आवाज़ खे जेको आहे उहो पूरी दुनिया ताईं, जीअं त दुनिया हींअर ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे, त इंटरनेशनली फोरमनि ते बि, ह्यूमन राइट्स फोरमनि ते बि इन तरह जे आवाज़ खे जेको आहे सो उथारियो वञे त जीअं इन तरह जा जेके वाक़िया घटि खां घटि पेश अचनि। प्रोग्राम जे अॼु हिन स्पेशल असाइनमेंट खां कैनेडा खां मूंखे इजाज़त ॾींदा। इंशाल्लाह वरी कंहिं नए टॉपिक सां अवां सां मिलंदासीं, तेसीं ताईं अल्लाह निगहबान।